फील्ड मार्शल आसिम मुनीर अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप सां व्हाइट हाउस में मुलाक़ात। सदर ट्रंप पाकिस्तान सां रिगे मुद्दे बारे स्ट्रेटेजिक भाईवारी में दिलचस्पी जो इज़हार कयो। ॿिन्ही अख़बारुनि जो ईरान इसराइल तकरार जे पुरअमन हल ते ज़ोर, दहशतगर्दी जे ख़ात्मे बारे अज़्म जो बि इज़हार। ISPR पारां जारी कयल पधिराई मौसूब मुलाक़ात दौरान वाशी वापारी, माइंस एंड मिनरल्स ऐं IT तोड़े क्रिप्टो करेंसी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में ज़कात ते इतफ़ाक़ कयो पियो। सदर ट्रंप गॾियल मुफ़ादनि ते ॿधल वापारी मुआहिदे जी ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर सां मुलाक़ात मुझे लाइ एहसास जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान ऐं भारत ॿई जोहरी ताक़तूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो पाकिस्तान जे आर्मी चीफ सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं फील्ड मार्शल आसिम मुनीर खे जंग रोकण ते शुक्रियो अदा करण लाइ घुरायो हो। पाकिस्तान सां गॾु वापार जे मुआहिदे ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे। पाकिस्तान उहिदेदारनि सां ईरान जे मामले बाबति बि ॻाल्हि ॿोल थी। पाकिस्तान ईरान खे असां खां बहितर सुञाणे थो। पाकिस्तान जूं सरहदूं अफ़गानिस्तान, भारत ऐं ईरान सां मिलन थियूं। पाकिस्तान जा बाम अफ़गान 1 जा नतीजा भोगे चुको आहे ऐं हाणे अफ़गान 2 जा नतीजा भोगे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं बरसस में साफ़िन सां ॻाल्हियूं। चयाईं भारत खां सरहद ते असां तकरार में रुधल हुआसीं। यकीनी तौर ते ईरान पारी सरहद ते असां का जंग नथा चाहियूं। पाकिस्तान ईरान ते इसराइली हमलनि जी मज़म्मत कई आहे। पाकिस्तान पंहिंजी समूरनि सरहदनि ते अमन लाइ आवाज़ बुलंद कंदा रहंदो। ताज़ी जंग में इसराइल ते ईरान जो सभ खां वॾो हमलो, केतिराई बैलिस्टिक मिसाइल फायर, 65 माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला। इसराइली फ़ौज ऐं मीडिया वॾी तबाही थियण जो एतिराफ़ करे वरितो। ईरानी मिसाइल हमलनि खां पोइ तल अबीब ऐं वालर मुक़द्दस में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। इसराइली रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त तल अबीब जे इलाइक़े गुशनदान ऐं सिराए नक़ब समेत 6 इलाइक़नि में 6 मिसाइल करण जा इतला आहिनि। सिराए नक़ब में हिकु इमारत ते सिधो सौ मिसाइल लॻो। इसराइली मीडिया जो चवणु आहे त ईरान ॾखण इसराइल में हिकु इस्पताल खे निशानो बणायो आहे। ईरानी मीडिया जो चवणु आहे त अॼु सुबुह थींदड़ ईरानी मिसाइल हमलनि में सरो खां वेझो इंटेलिजेंस मर्कज़ ऐं इसराइली फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो आहे। इसराइल जा बि ईरान ते हमला जारी आहिनि। गैरफाल इराक एटमी रिएक्टर खे निशानो बणायो वियो आहे। इसराइली बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त अॼु वारे हमले जो ख़ामनाई खां बदिलो वरितो वेंदो। ईरानी इसराइल जंग मामलो ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जी कोशिश। यूरोपी पढ़ी वज़ीरनि जो ईरान सां जोहरी ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो। पढ़ी ख़बरदारी जी दावा। जर्मनी, फ्रांस ऐं बर्तानिया जा पढ़ी वज़ीर जेनेवा में ईरानी हमनसब सां ॻाल्हियूं कंदा। अमरीका बि ईरानी हमनसब सां मुलाक़ात ते राज़िपो ज़ाहिर करे छॾियो। इसराइल ईरान जंग ते गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो इजलास पिणु जुमे ते तलब। इजलास सॾाइण जी दरख़्वास्त ईरान तरफ़ां कई वई हुई। पाकिस्तान, चीन ऐं रूस जी बि हिमायत हासिल। ईरान जे नाइब पढ़ी वज़ीर बाजिद तख्तरवानी जो चवणु आहे त असां एटमी हथियारनि ते यकीन नथा रखूं। जेकॾहिं अमरीका इसराइल सां जंग में शामिल थियो त असां वटि जवाबी कार्रवाई खां सवाइ को बि ऑप्शन न हूंदो। जोहरी तवानाई में ईरानी मुफ़ादनि खे यकीनी बणाए सघिजे थो। रूसी सदर प्योटन जा बयान। चवे थो ईरान जे मामले ते इसराइल ऐं डोनाल्ड ट्रंप सां राब्ते में आहियां। इसराइल जी सलामतीअ सां गॾु ईरानी मुफ़ादनि खे बि यकीनी बणाइणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ईरान ऐं इसराइल खे फ़ैसिलो करणु घुरिजे। 200 खां वधीक रूसी जोहरी माहिर पावर प्लांट जा 2 यूनिट ठाहिण लाइ ईरान में आहिनि। इसराइल तरफ़ रूसी जोहरी माहिरनि खे नुक़सान न पहुचाइण जी बि ख़ातिरी। वॾे वज़ीर मुआदल शाह जो जुमिलो आहे त बजट ते तनक़ीद अपोज़िशन जो हक़ आहे। बजट में अवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे। अपोज़िशन जी तनक़ीद में कुझु ॻाल्हियुनि ते कमु करे सघिजे थो।
सुप्रीम कोर्ट जजिस ट्रांसफर बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। जजिस जी सिनाटी वारो मामिलो वापसि सदर हवाले। सुप्रीम कोर्ट तरफ़ां 3 जजिस जे हाई कोर्ट में बदिली आईन ऐं कानून मूजिब करार। जजिस ट्रांसफर ऐं सिनाटी केस जो मुख़्तसिर फ़ैसिलो जारी। फ़ैसिले में चयो वियो आहे त जजिस जे बदिली वारे नोटिफिकेशन खे कलअदम करार न पियो ॾिनो वञे। सदर सिनाटी जे मामले खे जल्द तइ करे सिनाटी तइ थियण ताईं वक़्ती चीफ जस्टिस हाई कोर्ट मामला ॾिसंदो। बजट IMF जी न वफ़ाक़ी औरतुनि जी ख़्वाहिश पटांदड़ ठाही वञे। बजट में औरतुनि लाइ वधीक फंड रखिया वञनि। बोर्ड सबब सिंध सभ खां वधीक मुतासिर थी। सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि लाइ 21 लख घर तामीर कराया। असां ख़िदमत वारी सियासत जी चूंड कई। ख़ातून अव्वल ऐं पीपल्स पार्टी जी MNA आसफा भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली में ख़िताब। चयाईं मुल्क जे हथियारबंद फ़ौज खे भेटा पेश करियां थी जिन दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी ॾुखे वक़्त में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। ऐं भारतीय मीडिया बेरहमी सां ग़लति ॼाण पखेड़े रही आहे। पाकिस्तान बाबति हक़ीक़त पखेड़ण जी ज़रूरत आहे। भारत पाक भारत जंग ते 100 खां वधीक फ़िल्मूं ठाहिण वारो आहे। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ फ़िल्मुनि में ई खटे सघे थो। सिंध जे सीनियर वज़ीर शहर लीना मेमर जो कराची में तक़रीब खे ख़िताब। चयाईं पाकिस्तान में फ़िल्म इंडस्ट्री बंदि आहे। गुज़िरियल साल सिंध हुकूमत फ़िल्मूं ठाहिण लाइ मुआवज़े जो ऐलान कयो हो।